अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद राजा रिज़वान ऑफिशियल यूट्यूब चैनल सां गॾु अवांजो पंहिंजो राजा रिज़वान जलवाणी। सांगड़ जी सरज़मीन, सूफ़ियुनि जी सरज़मीन, सर्वेचनि ऐं शहीदनि बुज़ुर्गनि जी सरज़मीन। अहिड़े ई बुज़ुर्ग मुंडी जमड़ाऊ भरिसां सामटियो फ़क़ीर ज़रदारी जी मज़ार ते हिन वक़्तु मौजूदु आहियां ऐं कोशिशि कंदासीं कंहिं इलाइक़े वासी खां हिन बुज़ुर्ग जूं वधीक करामतूं या मालूमात वठी सघूं जेका अवां ताईं पहुचायूं। उन सां गॾोगॾु आउं कोशिशि कंदुसि हिन दरगाह जी अव्हांखे ज़ियारत करां। अचो त पोइ अव्हांखे ज़ियारत करियां। दरगाह सामटियो फ़क़ीर ज़रदारी मुंड जमड़ाऊ लॻ फ़ौजी मोड़ जे भर में नारा केनाल जे कप ते मौजूदु आहे। हिन दरगाह जो ज़िक्र न रुगो मक़ामी माण्हुनि जी ज़बान ते आहे, पर हर साल हिते थींदड़ मेलो उन जी रूहानी अहमियत खे बि ज़ाहिर करे थो। क़दीम माण्हुनि जी रिवायतनि मुताबिक़ जंहिं जॻह ते हाणे दरगाह क़ाइमु आहे उते अॻे घणो घाटो झंग हूंदो हो। ॿुधायो वेंदो आहे त उन्हनि ॾींहंनि में जेकॾहिं को माण्हू उते मौजूदु वणनि खे कुहाड़ी सां वढींदो हो त वणनि मां रत वहंदो हो। अहिड़ी हैरतनाक ॻाल्हि माण्हुनि में ख़ौफ़ ऐं अक़ीदत ॿई गॾु पैदा कंदी हुई। रिवायत आहे त सामटियो फ़क़ीर ज़रदारी न पर ज़ात जो सामटियो हो। पाण पंहिंजे माइटनि सां नाराज़ थी उन इलाइक़े में अची रहियो जिते अॼु संदसि मज़ार आहे ऐं हाणे संदसि जी दरगाह खे सामटियो फ़क़ीर ज़रदारी जे नाले सां सॾियो वञे थो। हू दरवेश सिफ़त इंसान हो, दुनियावी शयुनि खां बेनियाज़ रूहानी ज़िंदगी में मगन मक़ामी माण्हुनि खेसि इज़त ऐं मुहबत सां ॾिठो। जॾहिं हू फ़ौत थियो त इलाइक़े वासियुनि खेसि उन मुक़दस हंधि दफ़न कयो जिते हू रहंदो हो। सामटियो फ़क़ीर ज़रदारी जी दरगाह जो तामीराती कमु 1980 में रईस बाग़ खान ज़रदारी मुकमिल करायो। मशहूर रिवायत मुताबिक़ जॾहिं सामटियो फ़क़ीर जी मज़ार ठही तॾहिं नारा केनाल जो वाकिरो बिल्कुलु दरगाह जे भर में हो। माण्हुनि जो चवणु आहे त फ़क़ीर पंहिंजे रूहानी करामत सां नारा केनाल खे मज़ार खां परे करे छॾियो। माण्हुनि जो यकीन आहे त अॼु बि जॾहिं नारा केनाल जो पाणी मज़ार तरफ़ वधंदो आहे त दरवेश जी करामत उनखे वापसि धिके छॾींदी आहे। हीअ हिकु अहिड़ी हक़ीक़त आहे जेका हर वक़्तु मक़ामी माण्हुनि जी ज़बानी ॿुधण में अचे थी। अॼु बि सामटियो फ़क़ीर जी दरगाह ते हर साल सियारे जी शुरूआत में मेलो लॻंदो आहे। माण्हू परे परे खां हाज़िरी भरण अचनि था। दरगाह ते अक़ीदत, दुआ, नज़र न्याज़ ऐं रूहानी सुकून जी तलाश में आयल माण्हुनि जो मेलो लॻल हूंदो आहे। हीअ दरगाह न रुगो हिकु मज़हबी ऐं रूहानी माॻ आहे, पर इहो इलाइक़े जी तारीख़, रिवायतनि ऐं माण्हुनि जे अक़ीदे जो बि अहम हिसो बणिजी चुको आहे।